सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिब आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण क़दीम सिंध जे यानी सिंधू माथिरीअ जे हिकु वॾे मुफ़क्किर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको ईसवी सन शुरू थियण खां बि 375 साल अॻु पैदा थियो, यानी हुन जनम वरितो 375 क़िबिल मसीह में। उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु वॾो मुफ़क्किर, दुनिया जो मञियल मुफ़क्किर आहे सिंधू माथिरी जो, सियासी मुफ़क्किर जंहिंखे चइजे। उहो आहे चाणक्य। चाणक्य जंहिंखे कोटेला या विष्णु गुप्त जे नालनि सां पिणु सुञातो वञे थो। मन क़दीम सिंधू माथिरी जी सियासत, मुआशियात ऐं हुक्मरानीअ जो ही महान मुफ़क्किर हुयो। हुक्मरानी जे इंसान, मुइशत, सियासत कीअं कजे, उन बाबति ही वॾो मुफ़क्किर हो। संदसि हिकिड़ो किताब लिखियलु आहे अर्थशास्त्र। काफ़ी माण्हुनि जो ॿुधल हूंदो अर्थशास्त्र जेको किताबु आहे। उन बरसगीर में मौर्य सुल्तनत जो बुनियादु विझण में मददगार साबित थियो इहो किताबु। पर अॼु जे दौर जी सियासी जेका हिकमत अमली आहे उन लाइ बि इहो हिकु अहम दस्तावेज़ करार ॾिनो वेंदो आहे अर्थशास्त्र। हाणे चाणक्य जो जेको जनम थिए थो उहो 375 क़िबिल मसीह में, यानी हज़रत ईसा जे जनम खां बि 375 साल अॻु ही मुफ़क्किर पैदा थो थिए। हू क़दीम सिंध जे टेक्सेला यूनिवर्सिटीअ में सियासत जो उस्ताद रहियो ऐं चंद्रगुप्त मौर्य जो सलाहकार मुक़ररु थियो। संदसि सियासी जेका बसीरत ऐं हुक्मरानीअ जा उसूल मौर्य सुल्तनत जे इस्तेहकाम जो बुनियादु बणिया। इहो मां नथो चवां, दुनिया जा माहिर था चवनि। हाणे हिन जो जेको अर्थशास्त्र हो उन में फ़िक्र ऐं कहिड़ो फ़लसफ़ो हुयो जेको एॾो मशहूरु थियो। अर्थशास्त्र में चाणक्य सियासत, मुइशत, कानून, जंगी हिकमत अमली ऐं इख़लाक़ियात ते तफ़सीली बहस कयो आहे ऐं हुन जा जेको फ़िक्र आहे चइनि बुनियादी उसूलनि ते ॿधलु आहे। तमामु वॾी ॻाल्हि आहे हुन जी जेका नज़रियो आहे, फ़िक्र आहे, उहो हुन जो अर्थशास्त्र में ॾिनो आहे। उन में हुन जे फ़िक्र जा जेके 4 बुनियादी उसूल आहिनि, ताईं अहम उसूल आहिनि। तव्हांखे हैरत थींदी, हिकु जहिड़ाईअ जो वर्ता कनि पहिरियों उसूल आहे। सभिनी माण्हुनि सां हिकु जहिड़ाईअ वारो वर्ता कयो। माण्हुनि खे ॿियो अथसि उसूल उत्साह ॾियो। माण्हुनि खे चओ बाबा तव्हां कामयाबु थींदो, जिदोजहद कयो, अॻिते वधो, मायूसी ख़तमु कयो। मायूसी फैलाईंदड़नि जी रस्ता रोक कयो। ॿियो आहे त जेको माण्हू ॾोह करे थो उनखे सज़ा ॾियो, उन सां वेड़ कयो जीअं ॾोहनि जो ख़ात्मो थिए। चौथों जेको हुन जो उसूल आहे पोखीराई कयो, माना मुइशत, फ़सुलु कयो, महिनत कयो, ज़मीन खेड़ियो। हाणे इहे हिन जा 4 बुनियादी उसूल आहिनि। वरी तव्हांखे ॿुधायां, हिकु जहिड़ाई वारो वर्ता कयो, उत्साह ॾियो, सज़ा ॾियो ऐं पोखीराई कयो। हाणे चाणक्य जी नज़र में हुक्मरान खे न रुगो सियासी तौर ते मज़बूत हुजणु घुरिजे, पर इख़लाक़ी तौर बि आला हुजणु हुन लाइ लाज़मी आहे। माना ही 375 साल अॻु ईसवी सन शुरू थियण खां बि अॻु हुक्मरानीअ जा उसूल त ॿुधाए त हुक्मरान सियासी तौर ते मज़बूत रुगो न हुजे, फ़ौज, ताक़त, वठण, धम धमाका, इलाइक़नि ते कब्ज़ा, माण्हुनि खे मारणु, पर इख़लाक़ी तौर बि आला हुजणु लाज़मी आहे। हिन जे फ़िक्र में धर्म ऐं नियति जो तवाज़ुन अहम हैसियत रखे थो। चाणक्य खे अक्सर
मिकाबिलीअ सां भेटियो थो वञे, पर हू मिकाबिलीअ खां चाणक्य जेको हो लॻभॻि 2100 साल अॻु पैदा थियो। मिकाबिली कल्ह जी ॻाल्हि आहे, जंहिंखे वॾो मुफ़क्किर था सम्झनि, उन खां 2100 साल अॻु चाणक्य पैदा थो थिए। माना जिते मिकाबिली ताक़त जे इस्तेमाल ते ज़ोर ॾिए थो, उते चाणक्य चवे थो रुॻो ताक़त न, हिकमत अमली हुजे, इख़लाक़ियात हुजे ऐं रियासती मुफ़ादनि में तवाज़न हुजे। तवाज़ुन कीअं? अवाम जा मुफ़ाद सलामत हुजनि। आहे को दुनिया में मुफ़क्किर एॾो जेको अॼु खां जेको आहे सो 1000 साल अॻु मौजूदु हुयो, सो बि सिंध में, क़दीम सिंध में, सिंधु वातिरीअ में। हाणे चाणक्य जे फ़िक्र खे अॼु जे सियासी ऐं इक़्तिसादी निज़ाम सां जोड़णु मुमकिन आहे। संदसि उसूल अॼु जी हुक्मरानी, सफ़ारतकारी ऐं इंतिज़ामी निज़ाम लाइ बि लागू थी सघनि था। चाणक्य ऑन मैनेजमेंट जहिड़ा किताब हिन जे फ़िक्र खे जदीद इंतिज़ामी जेके उसूलनि सां जोड़े पेश कनि था। माना इंतिज़ामी उसूल चाणक्य जी जेका मैनेजमेंट जा उसूल आहिनि, उहे अॼु जो सियासी ऐं इक़्तिसादी निज़ाम सां, अॼु जे हुक्मरानीअ सां, सफ़ारतकारीअ सां, इंतिज़ामी निज़ाम सां बि लागू करे सघजनि था। चाणक्य जो सियासी फ़िक्र न रुॻो क़दीम दौर जी हुक्मरानीअ लाइ अहम हो, पर अॼु जे दौर में बि संदसि उसूलनि मां सिखण लाइ घणो कुझु मौजूदु आहे। असां उनखे पंहिंजे रहनुमा करे उन जे इंतिज़ामी ऐं फ़िक्री नज़रिए मां असां माना लाभ पिराए सघूं था। अॼु जे दौर में बि संदसि उसूलनि मां सिखण लाइ घणो कुझु मौजूदु आहे। संदसि फ़िक्र में हिकमत अमली आहे, इख़लाक़ियात आहे ऐं रियासती मुफ़ादनि जो तवाज़ुन हिकु मिसाली नमूने तौर पेश कयल आहे। त हीउ जेको चाणक्य आहे, इन बाबति, उनजे फ़िक्र बाबति अञा वधीक खोजना करण जी ज़रूरत आहे ऐं हू दुनिया जो मञियल मुफ़क्किर आहे ऐं इहा फ़ख़्र जोगी ॻाल्हि आहे त हू सिंध जो, क़दीम सिंध जो रवासी हो, सिंधु माथिरीअ जो रवासी हो ऐं सिंध, क़दीम सिंध, अॼोकी नंढड़ी सिंध न, पर कश्मीर खां कराची ते जेका सिंध हुई, उन में जेके हीरा पैदा थिया, जिन जदोजहद कई, तइलीम, इल्मु, हुनर फैलायो, साइंसी ईजादूं कयूं, उन्हनि सभिनी खे सिंध सलाम करे थी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।